सिंध ऑनलाइन स्कूल क्लास छहों मज़मून साइंस बाब पंजों सबक पहिरियों एटम ऐं मालिक्यूल। ॾोहटनि ऐं ॾोहटनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां नाना आबिद। हिन महिल असां 4 बाब पंहिंजे किताब जा पूरा करे छॾिया आहिनि ऐं असां 5जों बाब शुरू बि था कयूं। तव्हां शायदि सम्झंदा हूंदव त असां 4 बाब जेके पढ़िया जंहिंमें जीव घरड़े खां वठी असां जीव मंडल ताईं बायोस्फीयर ताईं सॼो कुझु पढ़ियो। हाणे उहो पुठियां रहिजी वियो, हाणे अॻियां का नई शइ हूंदी जीअं एटम आहे। पर साइंस में ईअं कोन थींदो आहे। साइंस में हर शइ पाण में ॻंढियल आहे। सो इहो सबक़ु अॼु जो सबक़ु असां एटम ऐं मालिक्यूल जे बारे में बि पोएं पढ़ियल सबक़नि सां ॻंढींदा हलंदासीं। ॿारो अचो त असां जानदार शयुनि जी तंज़ीम तरतीब जंहिंजे बारे में असां पोएं बाब में काफ़ी तफ़सील सां पढ़ियो, उन ते हिकिड़ो दफ़ो ॿियो नज़र विझूं। पर हिन दफ़े नज़र असां हेठां खां मथे न, पर मथां खां हेठि विझंदासीं। यानी असां ॾिसंदासीं त हिन तंज़ीम तरतीब में हिकिड़ो जीवमंडल आहे, यानी बायोस्फीयर आहे, जंहिंमें दुनिया शामिल आहे। उन दुनिया में नंढा नंढा बायोम्स आहिनि जिते हिकु जहिड़ा माहौल आहिनि। उहे बायोम मुश्तमिल आहिनि इकोसिस्टम्स ते, जंहिं मुख़्तलिफ़ इकोसिस्टम्स आहिनि बायोम में। ऐं इकोसिस्टम में जानदार ऐं गैर जानदार मिलियल आहिनि जेके इकोसिस्टम ठहनि था। जेको जानदारनि जो हिसो आहे इकोसिस्टम में, उन में आबादियूं ऐं बिरादरियूं शामिल आहिनि। उहे बिरादरियूं ठहनि थियूं नसलनि मां, नसल था ठहनि जानदारनि मां, जानदार ठहनि था सिरिश्तनि मां, सिरिश्ता था ठहनि उज़वनि मां, उज़वा था ठहनि ओॼनि मां, ओॼा था ठहनि जीव घरड़े मां। ऐं इहो जेको जीव घरड़ो आहे, असांखे ख़बर आहे त इहो सभिनी जानदार शयुनि जो बुनियादी एको हूंदो आहे। ऐं कंहिं बि जानदार शइ जो नंढड़े में नंढड़ो जानदार ज़रड़ो या हिसो हूंदो आहे। हिते असां ॾिठो त जीव घरड़े खां मथे मथे जेके शयूं आहिनि उहे असां वटि जानदार आहिनि। पर इनजो इहो मतिलबु न आहे त जीव घरड़ो जेको आहे उहो नंढे में नंढो ज़रूरु आहे। जीव घरड़े खे अञा बि असां जेको आहे उहो नंढनि हिसनि में ॾिसी सघूं था। जीव घरड़े जा 5 हिसा आहिनि, पर उहे छा आहे त जानदार कोन हूंदा आहिनि। जानदार नंढे में नंढो जीव घरड़ो हूंदो आहे। अचो त असां थोरो वधीक तफ़सील सां वरी हिकिड़ो दफ़ो ॾिसूं जीव घरड़ो, छो त काफ़ी वक़्तु थियो आहे पढ़े, ॾिसी वठूं छा आहे। असां जीव घरड़े जी हीअ बनावट ॾिठी त हिकिड़ो परदो हूंदो आहे जीव घरड़े जो, उन में अंदरि साइटोप्लाज़्म हूंदो आहे। उन साइटोप्लाज़्म जे अंदरि मुख़्तलिफ़ जुज़ा या हिसा जीव घरड़े जा मौजूदु आहिनि। असां उहे पढ़िया जेके उन मर्कज़ ऐं साइटोप्लाज़्म ख़ासि हिसा ऐं ॿिया बि घणेई हिसा जेके आहे जिन ते असां तफ़सीली गौर अञा न कयो। तो असां ॾिसंदासीं त जीव घरड़े जे अंदरि उन खां नंढा नंढा हिसा बि आहिनि। जीव घरड़ो नंढे में नंढो हिसो न आहे, उन में उन खां बि नंढा हिसा आहिनि जेके सभु जीव घरड़े खां नंढा आहिनि। हाणे सवाल इहो थो थिए त छा इहे ऑर्गेनेल यानी इहे जीव घरड़े जा नंढा हिसा जानदार आहिनि? असांखे ख़बर आहे त नंढे में नंढो जानदार हिसो जेको आहे उहो जीव घरड़ो आहे। उनजा हिसा अलॻि अलॻि यानी ऑर्गेनेल्स अलॻि अलॻि जानदार न आहिनि, उहे बेजान आहिनि। हाणे ॿियो सवाल असांखे ज़हन में अची सघे थो त भला इहे ऑर्गेनेल छा मां ठहियल आहिनि? अचे थो न ज़हन में सवाल? बिल्कुलु अचे थो। ॿियो सवाल थो अचे त भला जेके जानदार शयूं आहिनि उन्हनि जो बुनियादी एको छा आहे? असांखे ख़बर आहे त जानदार शयुनि जो बुनियादी एको आहे जीव घरड़ो, पर जीव घरड़े जे अंदरि बेजान शयूं या गैर जानदार शयूं जेके आहिनि उहे आहिनि जिन खे ऑर्गेनेल चइबो आहे। उहे ऑर्गेनेल कंहिं बि शयुनि मां त ठहियल हूंदियूं, जेके गैर जानदार शयूं आहिनि उन मां ठहियल आहे। भला गैर जानदार शयुनि जो बुनियादी एको छा आहे, यानी उहे शयूं छा मां ठहियल आहिनि? सवाल त आहे, ज़हन में अचे थो। हिन बाब में असां इन सवाल जो जवाबु ॾिसंदासीं। यादि कयो त असां चोथे ऐं 5 दर्जे में पढ़ियो त मादो छा हूंदो आहे। असांखे ख़बर आहे त मादो हर उहा शइ जेका जाइ वालारे ऐं वज़न रखे उनखे चवंदा आहियूं। यानी हर उहा शइ जेका जाइ वालारे ऐं वज़न रखे उन खे मादो चइबो आहे।
ऐं मादे जूं टे हालतूं आहिनि असांखे ख़बर आहे, नहरी यानी सॉलिड, पटड़ी यानी पाणियाठ या लिक्विड ऐं गैस। इहे जेके ऑर्गेनल्स असां ॾिठा या नंढे में नंढा जुज़ा ॾिठा जेके असां सेल में या जीव घड़े में, उहे सभु मादा आहिनि। असां पाण मादो आहियूं। हर उहा शइ जंहिं का जाइ वारा थी वज़न रखे थी उहा मादो आहे। यानी असांजो असुलु सुवालु इहो आहे त मादो भला छा मां ठहियलु आहे ऐं मादे जो बुनियादी कुझु आहे। इन सुवाल जे जवाबु हासिल करण लाइ अचो त ॾिसूं हिकिड़ी मादी शइ सूफ़। हाणे असां सूफ़ खे जेकॾहिं हिननि हिसनि में विरहाईंदासीं यानी कटींदासीं या टोड़ींदासीं त असांखे छा मिलंदो सूफ़ में? असांखे सूफ़ जी ॾांडी नज़र ईंदी, असांखे सूफ़ जी खल मिलंदी, ॻर मिलंदी, ॿिज मिलंदो, पितो मिलंदो सूफ़ जो। सूफ़ खे कटियोसीं, नंढनि हिसनि में कयोसीं त असांखे मुख़्तलिफ़ हिन मां हिसा मिलिया ऐं हर हिसे जूं ख़ासियतूं अलॻि अलॻि आहिनि। उन जूं ख़ासियतूं उहे न आहिनि जेके सूफ़ जूं पूरियूं आहिनि। हाणे अचो त हिन मां हिकिड़ी ॿी शइ ॾिसूं, सूफ़ जे अंदरि वारी ॻर जेका असां खाईंदा आहियूं, ख़ासि उहा ई शइ आहे। हाणे ॻर खे असां कटींदा वेंदासीं, अञा नंढो कंदासीं, अञा नंढो कंदासीं त ॻर त ॻर ई रहंदी न, उनजो ज़ाइको बि साॻियो रहंदो, उन में जेका रस आहे उहा बि साॻी रहंदी, उनजूं ख़ासियतूं बि साॻियूं रहंदियूं। हाणे तसवुरु कयो त असां हिनखे कटे 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 एतिरो नंढो करे छॾिया जो हाणे असां रुॻो ख़ुर्दबीनीअ सां ॾिसी सघूं था। त छा अञा बि कटे सघूं था हिनखे? हा, जेकॾहिं असां तसवुरु कयूं त असां वटि एॾो सन्हड़ो चाकू आहे जेको हुनखे कटे सघे थो, अञा बि कटे सघूं था। भला केसि ताईं कटे सघूं था? को त हुनजी हद हूंदी न कटण जी, उहा हद असांखे ॻोल्हणी आहे। उहो ई असांखे ॿुधाईंदो त मादे जो बुनियादी कुझु आहे। हाणे भला हिकिड़ो ॿियो मिसाल था ॾिसूं। सम्झो त हीअ असां वटि लूण जो पथर आहे। लूण असांखे जेको जबलनि मां मिलंदो आहे, केवड़ा जी खाणियुनि मां मिलंदो आहे, उहो पथर जी शिकिल मिलंदो आहे। हाणे काफ़ी वॾो पथर आहे। हाणे असां हिनखे थोरी नंढा पथर बि करे सघूं था। उनखे असां वरी कुटे नंढड़ा नंढड़ा दरड़ा बि करे सघूं था। असां वटि नंढड़ा दरड़ा अची विया। भला हिनखे अञा बि असां कुटे नंढो करे सघूं था। जेसिताईं असां कटींदा वेंदासीं लूण जो ज़ाइको ऐं लूण जी ख़ासियतूं साॻियूं रहंदियूं। भली हुनखे वॾे मां नंढो कयूं, नंढे मां अञा नंढो कयूं, या हुनखे पाउडर जी शिकिल में कयूं, या सफ़ा हुनखे भूरे सफ़ा सन्हड़ो पाउडर करे छॾियूं, या वरी एतिरो नंढो करे सघूं जो असां रुॻो ख़ुर्दबीन सां ॾिसां। इन्हनि सभिनी हालतुनि में जेतिरो बि नंढा कंदा वेंदासीं त उन्हनि जूं ज़ाइको ऐं ख़ासियतूं लूण जूं साॻियूं रहंदियूं। पर छा ख़ुर्दबीनीअ खां बि नंढो हुनखे करे सघिजे थो? शायदि करे सघिबो हुजे, पर असां मादे खे नंढो कंदा वेंदासीं, नंढो कंदा वेंदासीं, पर इन हद ताईं नंढो करे सघूं था जो हुनजूं ख़ासियतूं आहिनि। जेकॾहिं उनखे ख़ासियतूं ख़तमु थी वञनि त पोइ उनखे अञा मतिलबु एतिरो नंढो कयोसीं जो उहो मादो न रहियो, पोइ उहा ॿी का शइ थी वई। उनजे करे मादे जो उहो नंढड़े में नंढड़ो ज़रो जंहिंमें उन मादे जूं सभु ख़ासियतूं मौजूदु हुजनि, उनखे एटम या मालिक्यूल चइबो आहे। मालिक्यूल जेके आहिनि उहे ॿिनि खां या ॿिनि खां वधीक एटम जा ठहियल हूंदा आहिनि ऐं एटम हिकिड़ो ई हूंदो आहे। इहो असां अॻे ॾिसंदासीं त हिन में छा फ़र्क़ु आहे। एटम ऐं मालिक्यूल एतिरा नंढड़ा हूंदा आहिनि जो ख़ुर्दबीनीअ सां बि न ॾिसी सघिबा आहिनि। जेका आम ख़ुर्दबीनी हूंदी आहे जंहिंमें लेंस इस्तेमालु थींदा आहिनि, उन सां न को एटम न को मालिक्यूल नज़र ईंदो आहे। कुझु मादा मालिक्यूलनि मां ठहियल हूंदा आहिनि ऐं कुझु मादा वरी एटमनि मां ठहियल हूंदा आहिनि। जीअं असां हाणे सुवाल कया हुआ, इन जा जवाब असांखे मिलिया, अहिड़ी तरह साइंसदाननि बि पहिरीं सुवाल कया हुआ ऐं उन्हनि जा जवाब हासिल कया आहिनि। तजुर्बा करे, सोचे सम्झी, ऐं अहिड़ी तरह एटम दरियाफ़्त थियो। एटम जे दरियाफ़्त जी या ॻोल्हण जी तारीख़ कुझु ईअं आहे। 1808 में जॉन डाल्टन ॻोल्हे उनखे एटम जो नालो ॾिनो। एटम जो जेका लफ़्ज़ी तर्जुमो कजे त हुनजो मतिलबु आहे त उहो ज़रो जेको वधीक वंडिजी नथो सघिजे, यानी उन खां नंढो उनखे नथो करे सघिजे। जॉन डाल्टन जॾहिं 1808 में नंढे में नंढो ज़रो वठो त उनखे एटम जो नालो ॾिनई ऐं चयईं त उनखे अञा वधीक नंढो नथो करे सघिजे, उहो
हर शइ जो नंढे में नंढो ज़रो आहे। उन खां पोइ 1897 में तक़रीबन 100 साल पोइ जे थॉम्सन ॻोल्हे वधो त एटम में अञा वधीक नंढड़ा जुज़ाब आहिनि, हुन इलेक्ट्रॉन जेको आहे उहो ॻोल्हे वरितो। उन खां पोइ 1906 में रुदरफोर्ड मर्कज़ ॻोल्हियो ऐं प्रोटॉन लधई। उन खां पोइ 1932 में जेम्स चैडविक न्यूट्रॉन खे ॻोल्हे वधो। 1913 में बोर ऐं रुदरफोर्ड एटम जो जदीद ख़ाको ठाहे पधिरो कयो, जंहिंमें ॾेखारियईं त उनजी जक जोड़ कीअं आहे अंदरि एटम जी। हाणे असां ॾिठो त गैर जानदार शयुनि जी तंज़ीमी तरतीब कुझु हूंदी आहे। जेको मादो हूंदो आहे उहो ठहियलु हूंदो आहे या मॉलिक्यूलनि मां या एटमनि मां, ऐं एटम जेके आहिनि उन ठहियलु हूंदा आहिनि इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन मां। इहे टे शयूं गॾिजी ऐं एटम ठाहींदियूं आहिनि, ऐं एटम जेको आहे उहो मादो ठाहींदा आहिनि। पर कुझु मादा जेके आहिनि उहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन ऐं न्यूट्रॉन ठही गॾिजी उन मां ठाहींदा आहिनि एटम, ऐं एटम पाण में गॾिजी 2 या 3 या वधीक एटम गॾिजी उहे ठहंदा आहिनि मॉलिक्यूल, ऐं मॉलिक्यूल जेके आहिनि उहे मादो ठाहींदा आहिनि। सो हीअ आहे असांजी गैर जानदार शयुनि जी तंज़ीमी तरतीब: मादो, एटम, मॉलिक्यूल, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन। हाणे जेकॾहिं असां हिकु दफ़ो वरी ॾिसंदासीं जानदार शयुनि जी तंज़ीमी तरतीब, त जेके जानदार शयूं आहिनि उन में जियोमंडल, बायोम, इकोसिस्टम, आबादी, बिरादरी, नस्ल, जानदार, सिरिश्ता, उज़वा, ओॼा, जीव घरड़ा, इहे असांजा थिया जानदार हिसा। ऐं असांजे गैर जानदार हिसनि में छा अची वियो? ऑर्गेनेल, मॉलिक्यूल ऐं एटम। इहा आहे असांजी जानदारनि जी तंज़ीमी तरतीब। हाणे असां ॾिसी वरितो गैर जानदारनि जी तंज़ीमी तरतीब ॾिसी वरितीसीं ऐं जानदारनि जी तंज़ीमी तरतीब ॾिसी वरितीसीं। असांखे ख़बर आहे त एटम उहो नंढे में नंढो ज़रो आहे जंहिंमें कंहिं मादे जूं ख़ासियतूं मौजूदु आहिनि, या मॉलिक्यूल बि अहिड़ो ज़रो आहे जंहिंमें कुझु मादनि जूं सभु ख़ासियतूं मौजूदु आहिनि, नंढे में नंढा ज़रा आहिनि। हाणे सबक जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक में मिलंदासीं ऐं मां तव्हांखे एटमनि जे बारे में ऐं मॉलिक्यूलनि जे बारे में थोरो वधीक ॿुधाईंदुसि। तेसिताईं नाना खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।